साईं मुंहिंजा वार तमामु घणा किरनि था, मूंखे लॻे थो का नज़र लॻी आहे, उनजे बारे में को हल ॿुधायो। साईं वार जेकॾहिं किरनि था इहो बीमारी का थी सघे थी। मथे जा जेकॾहिं वार किरनि था न त सवा जेको हर शइ मुजीब रहमान खां पुछा करण जी ज़रूरत न आहे। मथे जा वार किरनि था त वञी करे को डॉक्टर सां मशवरो कयो। बाक़ी अलबत्ता कॾहिं कॾहिं नज़र बि लॻी वेंदी आहे, उनजे बारे में असां मुस्लमान नमाज़ ई नथा पढ़ूं त पोइ क़ुर कॾहिं पढ़ंदासीं। पोइ मुमकिन आहे इन करे बि नज़र लॻंदी आहे। जेकॾहिं बिलफ़र्ज़ वारनि खे नज़र लॻी वई आहे ऐं वार तमामु घणा किरनि था, इन जा ॿ रीज़न थी सघनि था। हिकु रीज़न इहो आहे त जॾहिं इंसान जे जिस्म जे अंदरि ख़ुराक जी किलत थींदी आहे, इन जे करे बि वार जेको छणंदा आहिनि, या को मर्ज़ु लॻंदो आहे उनजे करे बि वार छणी वेंदा आहिनि। बाक़ी नज़र वारो मामिलो इंतिहाई घटि आहे। जेकॾहिं अगरि तव्हांखे महसूसु थिए थो नज़र लॻी आहे मुंहिंजे वारनि खे, त पोइ हीअं कयो, 3 मरतबा कुल औज़ु बिरब्बिल फ़लक़, 3 मरतबा कुल औज़ु बिरब्बिन नास, 3 मरतबा सूरत इख़लास, यानी 3 मरतबा 4 कुल। ॻाल्हि सम्झ अची वई साईं? 3 मरतबा 4 कुल, 7 मरतबा आयतल कुर्सी, 7 मरतबा सूरत फ़ातिह। मथे वारो तेल आहे उनजे मथां दम कयो, लॻायो, अल्लाह ताला बहितरीनु मामिलो कंदो। मुला ॿियनि खे चवंदा आहिनि त आयतल कुर्सी पढ़ो त दुश्मन खां छा लिखियलु आहे? दुश्मन खां लिखियो वियो आहे पाण। मुला ॿियनि खे चवंदा आहिनि त आयतल कुर्सी पढ़ो त दुश्मन जे शर खां महफ़ूज़ थी वेंदो। इहे साॻिया मुला पाण सां गॾु बंदूकुनि वारा बॉडी गार्ड बि रखंदा आहिनि। उहो छो? अच्छा साईं, इहो इन जे करे त दुनिया अल्लाह ताला जेकी बनाई आहे न, उहा दारुल असबाब बनाई आहे। हिन दुनिया में सभिनी खां वॾे में वॾो यकीन हिन सरज़मीन ते कंहिंजो हुयो ॿुधायो? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो यकीन जेको अल्लाह जी ज़ात जे मथां हुयो, तवक्कल जेकी अल्लाह जी ज़ात जे मथां हुई, हिन पूरे रूए ज़मीन ते कंहिंजी बि न हुई, अल्लाह जे नबी जी हुई। साईं यार ॻाल्हायो सफ़ा नथा छो भला? को भला मथां लोड करे बीठो त न आहिनि साईं? थोरो ॻाल्हाइण जी कोशिशि कयो यार। जेको नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो यकीन अल्लाह जी ज़ात जे मथां हुयो न, हिन सरज़मीन ते कंहिंजो बि यकीन न हुयो। इन जे बावजूदि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंग जी तरफ़ निकिता न। अल्लाह जे नबी यकीन ॾिसो फौरी तौरु अल्लाह सां हुयो न, पर पोइ बि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सीने जे मथां ज़िरह पाती। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तलवार मुबारक खई, घोड़ो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कायो ऐं उनजे मथां सवार थिया। मालूम थियो दुनिया जे अंदरि जंहिंजे अंदरि तव्हां रहो था न, उनजे असबाब खे इस्तेमालु कयो वेंदो। हाणे हिकिड़ी ॻाल्हि आहे, आयतल कुर्सी पढ़ण सां अल्लाह ताला हिफ़ाज़त कंदो आहे, पर जंहिं दुनिया जे अंदरि असां ट्रेवल था कयूं न, उनजे असबाब खे असां जोड़ींदासीं। ऐं उहा असबाब जी ख़बर काॾां मिली? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां मिली। अल्लाह जे नबी जंग में जॾहिं विया, काफ़रनि सां मुक़ाबिलो हो न, साहबा फरमायो साफ़ तौर ते असां ॾिठोसीं अल्लाह जे नबी मथां ज़िरह पाती। ज़िरह उनखे चइबो आहे लोह वारी हिकिड़ी चादर हूंदी आहे, लोह वारी बॉडी जे मथां चादर, उहा इन जे करे पाती वेंदी आहे ताकी तलवार लॻे, तीर लॻे त कंहिं क़िस्म जो कोई बि जिस्म ते ज़ख़्म न थिए। ऐं इन खां अलावा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तलवार मुबारक बि खई। बसि अल्लाह जे नबी ईअं चवनि आहे त अल्लाह ते पूरो यकीन आहे, तलवार बि नथा खणूं ऐं अहिड़ी तरह ज़िरह बि नथा पायूं ऐं घोड़ा बि नथा कयूं। अल्लाह जे नबी ईअं चवनि आहे, पर अल्लाह जे नबी ॿुधायो त जंहिं दुनिया जे अंदरि तव्हां रहो था न, उनजे असबाब खे इस्तेमालु कयो वेंदो। त मां चवंदो हे जेके बेवकूफ़ कुझु माण्हू आहिनि न, जेके मौलवियुनि खे इहो मशवरो ॾियनि था त हे गार्ड जेके बंदूकुनि वारा आहिनि खे छॾे ॾियो, मां चवंदो हिन बेवकूफ़नि जे चवण ते ना अचो। जेकॾहिं गार्ड कंहिं मौलवी सां ॿ आहिनि न, उहो 4 करण जी कोशिशि करे। 4 तव्हां सां गॾु गार्ड आहिनि न त 5 बि आणियो। छाजे करे? जंहिं सरज़मीन ते असां रहूं था, हिते ख़ुदा कुझु असबाब बनायो आहे। साईं रिज़िक़ केरु खाराईंदो आहे? यार थोरो ॻाल्हायो। रिज़िक़ अल्लाह खाराईंदो आहे। दुकान ते विहणो पवंदो आहे, न विहणो पवंदो आहे? पवंदो न साईं? साईं मानी रिज़िक़ जेको आहे अल्लाह खाराईंदो आहे। सब्ज़ी मसोई माला खां वठणी पवंदी आहे? थधो पाणी केरु पीआरींदो आहे? अल्लाह ई पीआरे थो। पर मसोई माला खां बर्फ़ वठणी पवंदी आहे न? हे सभु शयूं असबाब सां मुतसिल आहिनि। त बाक़ी जेके इहा ॻाल्हि कंदासीं मौलवी साहिबु आयतल कुर्सी पढ़ी करे ॿियनि खे फ़ज़ीलत ॿुधाईंदा, हिफ़ाज़त में रहंदो, ऐं पाण जेको आहे गार्ड रखनि था, त जेके गार्ड रखनि था न, इहे सुनत खां साबित आहिनि। हा, कंहिं जंग जे अंदरि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम विया त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे 14 सहाबा घेरो करे बीठा हुया। इन एतबार सां त को तीर अचे या को तलवार अचे या को नेज़ो अचे, साहबा फरमायो असांखे लॻे, पर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे न लॻे। बसि साहबा ईअं चवनि यार नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे कान लॻंदी। अल्लाह जे मथां मुकमल जेको भरोसो आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे न लॻंदी। पर जंहिं सरज़मीन जे अंदरि असां मौजूदु आहियूं, हिते साईं असबाब खे इस्तेमालु कयो वेंदो।
कुछ क़ौम परस्त इहा ॻाल्हि कई त लाड़काणे में कादियानियुनि सां मुलनि दहशतगर्दी कई आहे। छा इहा हक़ीक़त आहे? साईं दहशतगर्दी कहिड़ी आहे? लाड़काणे में जॾहिं साफ़ तौर ते हिकिड़ी ॻाल्हि पहुती त कादियानियुनि क़ुर्बानी कई आहे। आइनी एतबार सां पाकिस्तान जेको कानून आहे उन एतबार सां कादियानियुनि खे कंहिं क़िस्म जी कोई बि इजाज़त नाहे त उहे मुस्लमान जे क़ुर्बानी वांगुरु क़ुर्बानी कनि। लॻे थो ॻाल्हि सम्झ में आई? त कादियानियुनि खे कंहिं क़िस्म जो कोई बि इजाज़त नाहे त पाकिस्तान में रही करे मुस्लमान वारी इबादत खे करे ऐं चवनि त हे असां इबादत कई आहे। कादियानियुनि खे कंहिं क़िस्म जो कोई बि हक़ नाहे त पंहिंजी इबादत गाह खे मस्जिद चवनि। सिर्फ़ु एतिरो मौलवियुनि कमु कयो आहे। मौलवी जेकॾहिं विया न, हे जेके विया हुआ असांजा कुझु दोस्त हुआ, उते विया, उन्हनि सिर्फ़ु इहा ई ॻाल्हि कई त बाबा हे कादियानियुनि जो जॾहिं घर आहे त हिननि क़ुर्बानी छो कई आहे? हाणे हिते जेके असांजा क़ौम परस्त आहिनि, हे जेके असांजा सभिनी जी ॻाल्हि नथो कयां, पर जेको कुझु आहिनि न, हे बदमाश ऐं बदमाश यकीन कयो हे पुट अथव, कंहिं बि मामले ते न ॻाल्हाईंदा। असांजी सिंध जे अंदरि जेकॾहिं को अफ़गानी अचे, चवनि हिन खे मोचड़ा हणी करे ॿाहिरि कढो। असांजे मुल्क जे अंदरि जेकॾहिं को बंगाली अचे, चवनि हिन खे मोचड़ा हणी करे ॿाहिरि कढो। असांजे हिन सिंध जे अंदरि असांजे हिन सिंध जे अंदरि जेकॾहिं को बलूचिस्तान वारो बलोच अचे या को पठान अचे, हे सभु जेको कामरेड हज़राती छा चवनि त बाबा इहे हिते छो आया आहिनि? हाणे बाबा कादियानी वरी कहिड़ो तव्हांजा ॿाहिरि आहिनि? कादियानी कहिड़ो तव्हांजा ॿाहिरि? जेकॾहिं अगरि तव्हांजा ॿाहिरि आहिनि त पोइ हिकिड़ो ॿाहिरि मल्हायो। यादि रहणु खपे। मां उन क़ौम परस्तनि खे ॿुधाइणु चाहियां पियो जेके मुलनि जे पोयां जानवर वांगुरु पिया आहिनि। हर ॻाल्हि ते इहा ॻाल्हि त बाबा मौलवियुनि दहशतगर्दी कई आहे, मौलवियुनि कादियानियुनि सां ज़ुल्म कयो आहे। मां चवंदो रुको ज़रा सबर कयो। जेकॾहिं कंहिं बि क़ौम परस्त खे को हिकिड़ो इंसानु इहा ॻाल्हि करे त ए क़ौम परस्त, ए कामरेड साहिबु, जेको तुंहिंजो पीउ तुंहिंजे घर में आहे, तुंहिंजे इन पीउ खे मां तुंहिंजो पीउ तस्लीम कयां थो, पर प्लस में फ़िलाणो बंदो बि तुंहिंजो पीउ आहे, क़ौम परस्त खे खार लॻंदी न लॻंदी? यार ॻाल्हायो नथा बाबा। को क़ौम परस्त हुजे उनखे कोई चवे त साईं जेको तुंहिंजे घर में तुंहिंजो जेनिन अबो आहे न, इहो तुंहिंजो अबो आहे, पर इन सां गॾोगॾु फ़िलाणो बंदो बि तुंहिंजो अबो आहे। ख़ुदा जी ज़ात जो कसम खणी करे ॻाल्हि कयां थो, इहा गार मुस्लमान लाइ घटि गार आहे, असांजे लाइ इहा वॾी गार आहे। जो को मलून इहा ॻाल्हि करे त नबी खां बाद में ग़ुलाम मिर्ज़ा नबी आहे, मुस्लमान जे लाइ इहा वॾी गार आहे। मुस्लमान खे को इहा गार ॾे न त तुंहिंजे अबो जेको तुंहिंजे घर में आहे इनखे तुंहिंजो मां अबो तस्लीम कयां थो, पर प्लस में फ़िलाणो बि तुंहिंजो अबो आहे, त साईं गार आहे न, कार बि लॻंदी। पर ख़ुदा जी ज़ात जो कसम खणी करे ॻाल्हि कयां थो, इहा गार कंहिं हद ताईं घटि आहे। इहा गार असांजे लाइ तमामु वॾी गार आहे। जो को दुनिया जो मलून इंसानु इहा ॻाल्हि करे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बाद में ग़ुलाम मिर्ज़ा खे असां नबी तस्लीम कयूं था, इहा मुस्लमान लाइ वॾी गार आहे। छाजे करे सभ खां पहिरियां साईं असां मुस्लमान आहियूं। मां ॻाल्हि ॿुधाई हुयमि न, सभ खां पहिरियां असां मुस्लमान आहियूं, बाद में असां सिंधी आहियूं। हा, असां पहिरियों जेको आहे सिंधी कंहिं क़िस्म जा कोई बि न आहियूं। अॼु बि ॻाल्हि कयां थो, सुभाणे बि ॻाल्हि कंदुमि। असां पहिरियों सिंधी न आहियूं, पहिरियों असां मुस्लमान आहियूं, बाद में असां सिंधी आहियूं। जेकॾहिं सिंध जो को बि क़ानून, को बि तरीक़ो, को बि कल्चर इस्लाम जे टकर में ईंदो, कंहिं क़िस्म जो कोई बि असां उनखे तरजीह न ॾींदासीं। असां इस्लाम खे तरजीह ॾींदासीं। छाजे करे त असां कलमो भरियो आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां। असां कलमो कंहिंजे मथां भरियो आहे? अलाह जे नबी जे मथां भरियो आहे। त सभ खां पहिरियां असां मुस्लमान आहियूं, बाद में असां सिंधी आहियूं। पंहिंजो गुनाह ॿिए कंहिंखे ॿुधाइणु कीअं आहे? ग़लति कमु आहे साईं। काफ़ी जेके सूफ़ी माण्हू हूंदा आहिनि न, उहे चवंदा आहिनि साईं मां फ़िलाणो गुनाह कयो हुयो कंहिं टाइम, फ़िलाणे टाइम जेको मां शराब पीतो हुयो। पंहिंजे दोस्तनि खे घणा माण्हू जेको आहे गुनाह ॿुधाईंदा आहिनि, त हे बिल्कुलु बेवकूफ़ी आहे। ख़ुदा तव्हांखे ढकियो आहे, तव्हां पंहिंजे गुनाहनि खे जेको ॿाहिरि खणो पिया। जेकॾहिं ज़िंदगी में गुनाह थियो आहे, कहिड़े बि क़िस्म जो गुनाह थियो आहे, सिर्फ़ु तोखे ख़बर हुजे, तौबा तूं इस्तग़फ़ार कर, अलाह जे ॾाढो रो ऐं उन गुनाह जी जेको अलाह खां माफ़ी वठि। बाक़ी काफ़ी माण्हुनि जे अंदरि इहा किने में किनी जेको आदत आहे, उहे पंहिंजो गुनाह ॿुधाईंदा साईं कंहिं टाइम ॾाढो शराब पीअंदो हुउमि, एतिरो शराब पीअंदो हुउमि जो मां तोखे छा ॿुधायां। ऐं साईं मुंहिंजा जेको आहे फ़िलाणी औरत सां ग़लति तालुकात हुया, त जेको थोरो शर्म ऐं हया हुजे। कुझु माण्हू एतिरा त बेवकूफ़, जेको मां अखियुनि सां ॾिठमि बि साईं, अखियुनि सां ॾिठमि। वरी पंहिंजे पीउ जो जेको आहे न, पंहिंजे पीउ जो हिकिड़ो फ़ख़्रु बयानु कंदा।
हिकिड़ो त बंदो हुयो, उनजी ताज़ियत ते असां जंहिं टाइम वियासीं, ताज़ियत खां बाद में पोइ यानी चङो टाइम उनजे पीउ खे मरण खे थियो। अबो उनजो मरी वियो, यानी 2-3 महीने खां बाद में। पोइ वरी असां वेठासीं हुते, ॻाल्हि कहिड़ी करे पियो, ऐं साईं मुंहिंजो अबो त अहिड़ो हुयो, हिकिड़े टाइम 3 बोतलूं शराब जूं पीअंदो हुयो। हाणे अबे खे त तूं हुते सोटा पियो खाराई। अलाह जे नबी फरमाए, जेको बंदो दुनिया छॾे वियो आहे, उहो खणी केतिरो बि गुनाहगार आहे, उनजे गुनाह खे जेको बयानु नाहे करिणो। हाणे फ़कुर थो हिते वरी चए, ऐं साईं मुंहिंजो अबो त एतिरो जेको आहे कंदार हुयो, हे फलाणी क़ौम जा 10 माण्हू मारिया आहिनि। मुंहिंजे अबे खे त असांजी अमर निकाह में हुई, पर इन खां अलावा बि जेको आहे अलाए केतिरनि औरतुनि सां तालुकात हुयसि। हाणे माण्हू फ़खुर तौर ते, हाणे थोरो हया ऐं शर्म ज़र थियणु खपे। अबो मरी वियो आहे, या भाउ मरी वियो आहे, या माइट मरी वियो आहे, उनजे गुनाह खे बयानु थोरी करिणो आहे। हे इंतिहाई बुरी जेको आहे ख़सलत, हे मुस्लमान जे अंदरि पाई वञे थी, त जेको बंदो मरी वियो आहे उनजे गुनाह खे वरी ज़ाहिर करे ॿुधाइणु। जेको मरी वियो आहे बसि हुनखे उनजी नेकी खे बयानु कयो। अलाह जे नबी ईअं फरमायो, उनजी नेकी खे बयानु कयो, बाक़ी उनजे गुनाह खे कंहिं क़िस्म जो कोई बि बयानु करण जी ज़रूरत नाहे। अगरि कंहिं ॿार खे नज़र लॻी वञे त पोइ उनजे लाइ, अगरि कंहिं ॿार खे नज़र बद लॻी वञे त उनखे लाइण जो को तरीक़ो इहो ई जेको मुअव्वज़तैन पढ़ो। कंहिं ॿार खे नज़र लॻी वई आहे, मुअव्वज़तैन पढ़ो। 3 मरतबा कुल औज़ु बिरब्बिल फ़लक़, 3 मरतबा कुल औज़ु बिरब्बिन नास, 7 मरतबा आयतुल कुर्सी ऐं 7 मरतबा सूरत फ़ातिह ॿार जे मथां पढ़ी करे दम कयो। इंशाअल्लाह ॿार जे मथां जेकी नज़र बद आहे उहा ख़तमु थी वेंदी। ऐं ॿी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, ॿार जे मथां नज़र बद घणी छाजे खां लॻंदी आहे ॿुधायां? उहो इन करे त मीडिया जो ज़मानो न, सोशल मीडिया जो हाणे पुटु थियो न, अॼोके ॾींहं जे अंदरि पुटु थियो आहे, टका फ़ोटू निकिरी वियो, इन टाइम ई फ़ोटू निकिरी वियो ऐं फ़ोटू फेसबुक ते अची वियो, या घणनि फेसबुक ते फ़ोटू न रखियो, फ़ोटू निकिरी वियो, फौरी तौरु टिकटॉक ते फ़ोटू अची वियो, या वीडियो जेको आहे तकड़ि में भरिजी वियो ऐं फौरी तौरु इहो फेसबुक ते अपलोड थी वियो, टिकटॉक ते अपलोड थी वियो। सफ़ा जेकॾहिं फेसबुक ते बि तव्हां न रखियो, टिकटॉक ते बि न रखियो, यूट्यूब ते बि न रखियो, त कम से कम चवंदो साईं स्टेटस लॻाए माइटनि खे ख़बर पवे। लॻे थो ॻाल्हि सम्झ में घटि थी अचे। हे ॿार पैदा थियो न, फौरी तौरु पोइ ॿार उहो 2 महीननि जो आहे, 1 महीने जो आहे, 2 सालनि जो आहे, 3 सालनि जो आहे, यार थींदो आहे न। फ़ोटू पंहिंजो बंदो वठंदो आहे न, चवंदो आहे पुट जो बि फ़ोटू हुजे। त वॾे में वॾी हे तव्हां ग़लती कयो था, जेके ॿारनि जो फ़ोटू वठी करे, वीडियो वठी करे इंटरनेट ते रखो था, हज़ारे माण्हू ॾिसनि था, कंहिं न कंहिं जी नज़र लॻे थी ऐं तव्हांजो ॿारु बीमार थिए थो। हे बिल्कुलु आज़माइल ॻाल्हि आहे। इनखे मां नोट कहिड़े टाइम कयुमि, हालांकि मूंखे पहिरियों बि कंहिं साथी इहो ज़हन साज़ी कराई हुई, कंहिं अहले इल्म इहा मूंखे ज़हन साज़ी कराई त इहो तरीक़ो जेको आहे बिल्कुलु अपनाए न वञे। ऐं इंसानु जेको आहे ख़ता जो घर, मां पंहिंजे पुट जी तस्वीर वीडियो मां बि लॻायो। इन खां बाद में मूंखे साईं उहो जेको अहले इल्म मूंखे कंहिं मौलवी ॿुधायो न, त इन तरीक़े खे अपनाइण खां बाद में नज़र लॻंदी आहे। ऐं नज़र लॻण जो सबूत अहादीस खां मिले थो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए, नज़र जेकी आहे इंसान खे क़बर ताईं पहुचाईंदी आहे, ऐं फरमायो त उठ खे जेको आहे हॾनि ताईं पहुचाईंदी आहे। नज़र जो एतिरो असरु आहे, कंहिं इंसान जी लॻी सघे थी। कुझु टाइम पहिरियों मां पंहिंजे पुट जो वीडियो रखियो, उहो घटि में घटि 1 लख ताईं माण्हू ॾिठो। इंतिहाई मुंहिंजो पुटु सिहतमंद हुयो ऐं मूंखे अंदेशो इहो हुयो त हे जेकी मां हे कमु जेको कयो आहे इहो मां बिल्कुलु ग़लति कयो आहे। ऐं कुझु ॾींहंनि खां बाद में मुंहिंजे पुट जी एतिरी तबियत ख़राबु थी वई जो मां वीडियो बि कटे छॾियो। इन खां बाद में हाणे कुझु बहितर थियो आहे। हे मथां सादी ॻाल्हि कंदा, यार साईं को हवा में ॻाल्हि कई आहे, हे बिल्कुलु ठीकु ॻाल्हि अथव। छाजे करे कॾहिं कॾहिं वालदेन जी बि नज़र लॻी वेंदी आहे, कॾहिं कॾहिं घर में मासियूं आहिनि उन जी बि नज़र लॻी वेंदी आहे, ॾाॾी आहे उन जी बि नज़र लॻी वेंदी आहे। ऐं नज़र जो लॻणु किथां सबूत आहे? अहादीस खां सबूत मिले पियो। सही ॻाल्हि सम्झ में आई न साईं? हा, उहो ईअं सभु साथी यार थोरो हा करण जी कोशिशि कनि त तव्हांजी हा थींदी आहे, मूंखे वॾी तसली पैदा थींदी आहे। पोइ मां चवंदो अञा जेको आहे बहितर। अच्छा, हिकु बंदो हुयो वियो, अल्फाज़नि जो तव्हांखे ॿुधायूं पर अल्फाज़ जेको आहे ठीकु तरीक़े सां माण्हू इस्तेमालु करण जी कोशिशि करे। काफ़ी माण्हुनि खे इंग्लिश अल्फाज़ ॻाल्हाइण न ईंदा, त जंहिं शइ जी स्टडी नाहे थियल त उनखे करण जी बि बंदो कोशिशि न करे, उनखे ॻाल्हाइण जी बि कोशिशि न करे। त सभ खां पहिरियां असां सिंधियुनि जे अंदरि बि काफ़ी असांजा नौजवान अहिड़ा आहिनि जेके अल्फाज़नि जी अदायगी दुरुस्त न आहिनि कंदा। जीअं मां पहिरियों ॿुधायुमि त असुली लफ़्ज़ मुफ़्ती आहे। असुली लफ़्ज़ जंहिंखां मसइलो पुछा कयो वञे
त उहो कहिड़ो आहे? मुफ़्ती। ऐं ॿाराड़ीअ तरफ़ वञूं, उहे मुफ़्ती खे कंदा आहिनि मुख़्ती। मुख़्ती यानी फ़ा जी जॻह ते ख़ौ ॾेई छॾींदा, त इहे अल्फाज़नि जो ग़लति इस्तेमालु आहे। असुली लफ़्ज़ आहे मौलवी। साईं छा आहे? मौलवी। ॿाराड़ीअ तरफ़ वञो, को जेको बंदो नाहे पढ़ियल न, उहो कंदो मौलवी खे कंदो मौलबी। मौलबी। त इन में छा आहे न, अल्फाज़ जॾहिं तव्हां ठीकु तरीक़े सां इस्तेमालु न कंदो न, अॻिले बंदे जी नज़र में तव्हां किरी पवंदव। चवंदो साईं खे एॾो वॾो पटको पातल आहे, एॾी वॾी दस्तर पातल आहे, पर साईं खे अल्फाज़नि जो चङी तरह इस्तेमालु करणु नथो अचे। ईअं हिकिड़ो नंढो हिकिड़ो वाक़ियो तव्हांखे ॿुधायां थो। हिकिड़ो बंदो जेको आहे न, ॿ ॼणा ग़रीब ॿाराड़ी जा चढ़िया कंहिं बस ते। पोइ कंहिं ज़माने में, हाणे ईअं न आहे असांजे इलाइक़े में, पहिरियों ईअं हूंदो जेको स्टूडेंट आहिनि न, जेके स्कूल में पढ़ंदा आहिनि, इहे जॾहिं कोच में वेंदा हुआ, गाॾी में वेंदा, पोइ उन्हनि खां किरायो वठंदा अधु हुआ। त आॾो जेको सीट ते ॿ जेको छोकिरा वेठा हुआ, जेके कॉलेज में पढ़ंदा हुआ या कंहिं बि यूनिवर्सिटी जे अंदरि पढ़ंदा हुआ, त उन्हनि खां जॾहिं पसींगर किरायो वठणु आयो न, उन्हनि चयो त असां जेको आहे न स्टूडेंट आहियूं। ईअं जॾहिं चईं त पोइ चए ठीकु आहे, ॿियनि खां 100 रुपयो, तव्हां खां 50 रुपयो। हाणे पोयां जेको 2 ॿाराड़ी वारा बि वेठा हुआ, ऐं उन ग़रीबनि खे पोतड़ो पातल हुयो। हिननि चयो त इन छोकिरनि जेको आहे हिकिड़ो लफ़्ज़ चयो आहे, ऐं उन लफ़्ज़ खे थोरो मां सिखियो आहे, इन लफ़्ज़ में का अहिड़ी करामात आहे जो 100 जी जॻह ते 50 थो वठे। हाणे चए इहो असांजे तरफ़ ईंदो, असां बि इहो ई लफ़्ज़ चई करे 50 रुपया ॾेई करे जान छॾियूं। त साईं जॾहिं इहो पसींगर फिरंदो आयो, हिन ग़रीबनि खे त उहो अल्फाज़ जेको ज़हन में न आयो न, पर कुझु अल्फाज़ आया। पोइ अची करे हिन खे चइबो किरायो कढो। चए साईं असां किरायो ॾींदासीं, पर असां किरायो जेको आहे न 100 जी जॻह ते 50 ॾींदासीं। चए छाजे का? चए असां जेको ॿयूं आहियूं न, असां 2 स्कूटर आहियूं। हुन चयो न असां 2 स्टूडेंट आहियूं, छोकिरनि ईअं चयो न, असां 2 शागिर्द आहियूं। त हिननि खे उहो अल्फाज़ विसरी अचे, असां 2 जेको वेठा आहियूं न, असां 2 स्कूटर आहियूं। अच्छा चए स्कूटर आहियो, चइबो आहे गाॾी खे बीहार, 2 तव्हां पंहिंजे स्कूटर ते ॻोठ हलिया वञो। 2 पंहिंजे स्कूटर ते ॻोठ जेको हलिया वञो। त अल्फाज़नि खे सही इस्तेमालु सभिनी मुस्लमान जे मथां लाज़िम आहे, कंदा कनि कोशिशि। साईं मां सऊदी अरब में ड्राइवर आहियां, मूंखां अक्सर नमाज़ूं क़ज़ा थींदियूं आहिनि। मूंखे कोई हल ॿुधायो जीअं मूंखां नमाज़ क़ज़ा न थिए। जेकॾहिं कंहिं बि कम में मसरूफ़ आहियो, सऊदी में रहो था, दुबई में रहो था, ॾुखियो कमु आहे, मुश्किल वारो आहे, मुशक़त वारो आहे, हिकिड़ो त आसान तरीक़ो आहे न साईं। हिकिड़ो आसान तरीक़ो इहो आहे, जेकॾहिं अगरि तव्हां जमायत सां नमाज़ नथा पढ़ी सघो, कम से कम मुसलो पाण वटि रखे सघो था। जंहिं टाइम नमाज़ जो टाइम थिए, वुज़ू करे फ़र्ज़ु पढ़ी करे जान छॾायो। या इहो कमु बि ॾुखियो आहे? आसान आहे न। ॾिसो हे जेको असांजो ज़मानो आहे, हे डिजिटल ज़मानो आहे। हाणे मूंखे टाइम घणो न आहे, त न त मां तव्हांखे बिल्कुलु तफ़सील ॿुधायां। मोबाइल जे अंदरि हिकिड़ी एप्लीकेशन आहे, उन एप्लीकेशन जो नालो आहे क़ुरान मजीद। उनखे जीअं जो मोबाइल जे अंदरि तव्हां इंस्टॉल कंदव, इंस्टॉल खां बाद में उन में हिकिड़ो नमाज़ जो टाइम टेबल निकिरंदो आहे, जेको मोबाइल जे डेस्कटॉप ते बीहंदो आहे। पोइ जंहिं बि शहर जे अंदरि तव्हां रहो था न, उनखे उहो शहर सिलेक्ट करे ॾेई छॾियो, लोकेशन खोले करे ख़ुदि बि खणंदो आहे। पोइ उहो तव्हांखे फ़ाइदो इहो ॾींदो त तव्हां दुबई में रहो था, सऊदी में रहो था, शदाद कोट में रहो था, लाड़काने में रहो था, सखर में रहो था, किथे बि रहो था, उहो तव्हांखे ॿुधाईंदो त ज़ोर नमाज़ जो टाइम 12:30 खां शुरू आहे, 5 बजे ज़ोर नमाज़ जो टाइम ख़तमु आहे। त हाणे विच में घणा घंटा थी विया? कम से कम 4 घंटा थी विया न। हाणे 4 घंटनि में कहिड़े बि टाइम तव्हां फ़र्ज़ु नमाज़ पढ़ंदो, तव्हांजी नमाज़ अदा शुमार कई वेंदी, क़ज़ा शुमार न कई वेंदी। इहो एप्लीकेशन मां सम्झंदो सभिनी वटि टच मोबाइल आहिनि। असांजे पोरनि वटि बि जेको आहे टच मोबाइल। साईं अल्फाज़नि जी अदायगी जेको आहे न दुरुस्त कयूं था, पर कॾहिं कॾहिं हबक बि थी वेंदी आहे। मां त चयो साईं पाण जेको आहे तरकीब ॾिए थो, ग़लती मूंखां बि थी सघे थी। त टच मोबाइल सभिनी खे आहे, असांजे पोरनि खे बि आहे, नौजवाननि खे बि आहे। त इहा एप्लीकेशन अगरि इंस्टॉल करणु नथी अचे, मूंखां बि कंहिं नेक्स्ट टाइम खां यानी नमाज़ खां बाद में मां तव्हांखे तरीक़ो सेखारींदुमि। पंहिंजी नमाज़ुनि खे बहितर बनायो ऐं नमाज़ खे क़ज़ा जेको आहे कंहिं क़िस्म जो कोई बि न कयो। हिकिड़े साथी कंहिं टाइम खां पुछा कयो त साईं मां नमाज़ जो पाबंद बिल्कुलु बि न आहियां, नमाज़ मां पाबंद थिया ई नथो। त मां चयुमि हिकिड़े तरीक़े ते तूं नमाज़ जो पाबंद बिल्कुलु थी वेंदी। चई साईं उहो तरीक़ो ॿुधायो। मां तरीक़ो इहो आहे, जंहिं टाइम बि तोखां का नमाज़ क़ज़ा थिए, नमाज़ जंहिं टाइम बि तोखां क़ज़ा थिए, उहा क़ज़ा नमाज़ तूं कॾहिं बि छॾ न। चई साईं सुबुह सां जेको आहे मां उथंदो ई 10 बजे आहियां, सुबुह सां मां उथंदो ई 10 बजे आहियां या 9 बजे उथंदो आहियां। त
त फजर नमाज़ मां 6 बजे वई न, मां जेको वई आहे न इहा नमाज़ इहो कयो त तूं ग़लति आहे, पर जंहिं टाइम तूं 10 बजे थियो आहे न, हाणे इन टाइम तूं गुसुल कंदे वज़ू करे पंहिंजे कमरे में 2 रकातूं फ़र्ज़ु नमाज़ पढ़। साईं ॻाल्हि थोरी घणी सम्झ में अचे थी न। नमाज़ न पढ़ण खां हे बहितर आहे। क़ज़ा नमाज़ कॾहिं बि माफ़ु न थींदी, जेकी माफ़ु न थींदी उहो कम से कम पढ़णु खपे। त नमाज़ कंहिं टाइम बि क़ज़ा थिए, अगरि नमाज़ वई न, आवाज़ जुमे नमाज़ वई, ज़ोर नमाज़ वई, असर नमाज़ वई, इशा नमाज़ वई, साईं इन जो मुतबादिल तरीक़ो त आहे न। उहो कहिड़ो आहे? वज़ू करे हिकु टाइम में तव्हां 4 नमाज़ूं क़ज़ा गॾु पढ़ी सघो था। मां नथो चवां त 4 नमाज़ूं गॾु क़ज़ा करे पढ़ो, इंसान कॾहिं थी बि वेंदियूं आहिनि। हिकु नमाज़ क़ज़ा थी वई आहे, क़ज़ा नमाज़ खे ज़िंदगी में छॾियो न। जंहिं टाइम तव्हां क़ज़ा नमाज़ खे न छॾियो, दुनिया में तव्हां पाबंद नमाज़ जा थी वेंदव। अलाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।